हाणे हीअ जेका तव्हां हिकिड़ी थ्योरी ॿुधायो पिया, छा आउं हुनजे ॿियनि पहलुअनि ते पोइ थो अचां मंगल साहब, पर छा असांजी को बि फोर्स जेको इस्टेब्लिशमेंट हुजे केरु बि हुजे, छा कराची खे ॿीहर बुलेट ऐं टेरर वारी पॉलिटिक्स अफोर्ड करे सघूं था असीं? अॻु में बि ख़तमु करण जो सबबु छा हो? ज़ाती झगड़ो त कोन हो। अॻु में बि इहो हो त कराची पाकिस्तान जो फाइनेंशियल हब आहे ऐं बिकॉज़ ऑफ कोर्स एलिमेंट्स जेको हुआ जिन्हनि ते कंहिं ज़माने में इस्टेब्लिशमेंट जो ई हथु हो, उहो इस्टेब्लिशमेंट जे हथनि में ॿाहिरि निकिरी विया ऐं इंटरनेशनल गेम में हलिया विया। त ज़ाहिर आहे असांखे इहा परेशानी थियणु शुरू थियो त असांजी पोर्ट सिटी, असांजो मेजर फाइनेंशियल हब जेको आहे, अगरि किथां ॿाहिरां लुॾणु शुरू थी वियो त पोइ ज़ाहिर आहे हिकिड़ी पोइ रेड लाइन हुई जेका, तंहिंजे करे उन ते ज़ीरो टॉलरेंस आई ऐं पोइ पंहिंजी ठाहियल शइ खे ख़तमु कयो वियो। हींअर बि आउं नथो सम्झां त ओड़ी पॉलिटिक्स ऐं ओड़ी तर्ज़ सियासत खे NOC मिलंदी। हल्को पुल्को आउं नथो चई सघां, बट आई डोंट थिंक दैट एरा विल एवर कम बैक। हू दौर वापसि कराची खे ओढ़ो न कयो वेंदो, इहो मुंहिंजो ख़्यालु आहे, इहो मुंहिंजी ख़्वाहिश त ज़ाहिर आहे, पर मुंहिंजो तजुर्बो इहो आहे त आउं नथो सम्झां त उहो असीं अफोर्ड करे सघूं था। असांजी इस्टेब्लिशमेंट बि नथी अफोर्ड करे सघे फ़िलहाल। ठीकु आहे, हिकिड़ी शइ खे ऐं तव्हां ॾिसिजो त हींअर तव्हांखे स्ट्रीट क्राइम ते बि थोरो घणो क्रैक डाउन आहे, जेको होम मिनिस्टर चए पियो। मां हुनजो ॿिया सबबु सम्झां थो, तंहिंजे करे आउं सम्झां थो त स्ट्रीट क्राइम ते बि क्रैक डाउन ईंदो। हाणे जेसीं तव्हांजो ॻाल्हि आहे त इस्टेब्लिशमेंट साईं असांखे जेको आहे को ॿियो ऑप्शन ॾे, मूंखे तव्हांजी ॻाल्हि ई सम्झ नथी अचे। इस्टेब्लिशमेंट तव्हांखे ऑप्शन ॾे, बाक़ी माण्हू पंहिंजो ऑप्शन पाण नथा ॻोल्हे सघनि। मंगलो साहिब, मुंहिंजी हिकिड़ी क्लिप तव्हां ॾेखारियो जंहिंमें आउं तव्हांखे, मूं कॾहिं इहो चयो हुजे त माण्हुनि वटि को ऑप्शन न आहे। इहो माण्हू चवंदा आहिनि, साईं असांखे ॿियो मुतबादिल ॿुधायो। ऐं आउं सदाईं इहा ॻाल्हि चवंदो आहियां, इंसान वटि, हिकिड़े इंडिविजुअल वटि, हिकिड़ी सोसाइटी वटि सदाईं ऑप्शन हूंदा आहिनि, पर हू उन ऑप्शन खे ऑप्शन मञंदो न आहे। मंगलो साहिब जो शायदि तालुक़ु शिकारपुर मां, हिकिड़ो दफ़ो ॿुधाई शिकारपुर साईं बीहे त साईं खे माण्हू ऑप्शन न सम्झंदा न, पर ऑप्शन त आहे न। इहो चवणु ग़लति आहे, इहा सोच ग़लति आहे त हीउ फलाणो यार त असां जहिड़ो माण्हू आहे, इहो को मुतबादिल थोरी थींदो। माना असांखे को भोतार जे साम्हूं बीहारण लाइ जेका 2 सिंग हुजनि, को 8 ॿाहूं हुजनि, को ईअं 8.5 फुट जो माण्हू हुजे, अरबपति हुजे, असांखे वॾी गाॾी हुजे, पर असां ख़ुदि ओढ़ो ई हिकिड़ो भोतार ॿियो ॻोल्हियूं था टू काउंटर द एग्ज़िस्टिंग भोतार। तंहिंजे करे जॾहिं हुन भोतार जे साम्हूं को 4 चङा माण्हू बीहनि था त असीं चवंदा इहो ई। अच्छा, पोइ आख़िर में कुझु सम्झ न ईंदो आहे त हिन जी कहिड़ी बुराई कयूं, खटींदो उहो ई कोन सही। हर वोट ज़ियान कयूं, अरे तव्हां जेके ॾियो पिया उहो ज़ियान पिया कयो, बल्कि उते हिमतायो पिया था करप्शन खे ऐं बैड गवर्नेंस खे। सो मंगे साहब, देयर इज़ फॉर एवरीवन, ऐं हर वॉक ऑफ लाइफ में हर वक़्तु इंसान वटि 2 ऑप्शन 3 ऑप्शन हूंदा आहिनि। चवण ई ग़लति आहे साईं छा कयां, हीउ मूं ॾुहो कयो, छाकाणि मूं वटि ॿी का वाट न हुई। इंसान वटि हमेशह 2 वाटूं हूंदियूं आहिनि ऐं हमेशह ऑप्शन हूंदो आहे। सो आई डोंट, सॉरी बट आई डोंट